खिपरो शहर में जट बिरादरी के बिन धुरन में झेड़े दौरान शहर जंग जो मैदान बणिजी वियो। डॉक्टर सलीम जट ऐं इकबाल जट के माण्हुनि विच में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान बिन्ही धुरन के माण्हुनि हिक ॿिए मथां लठियुनि, सिरोटनि ऐं डंडनि जो वसकारो लाए ॾिनो, जंहिं जे नतीजे में शहर जंग के मैदान में तब्दील थी वियो। जिन ते लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि केतिराई माण्हू शहर के मेन चौक ते रतो छाण थी किरी पिया। बिन्ही धुरनि विच में झेड़े वारे इतला बाद पुलिस पहुची झेड़े ते ज़ाब्तो आंदो ऐं समूरनि ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ खिपरो के तहलके इस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस मूजिब झेड़े दौरान बिन्ही धुरनि जा 12 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया, जिन खे लेटर जारी करण खां पोइ इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं झेड़े जो कारण मालूम न थी सघियो, न वरी वाक़े जो केस दाख़िल थी सघियो आहे। HSTV न्यूज़ खिपरो।